त्रिकुंडो। हाणे पहिरियों त त्रिकुंडे जी डेफिनेशन अचणु खपे। त्रिकुंडो जे नाले मां ज़ाहिर आहे त त्रिकुंडे जो मतिलबु हूंदो आहे टिनि कुंडनि वारो। ऐं हिन जी जेको आहे डेफिनेशन इहा हूंदी आहे ए क्लोज्ड जामेट्रिक शेप विच हैज़ 3 साइड्स एंड 3 एंगल्स। जामेट्री जो अहिड़ी बंदि शिकिल जंहिंजी 3 कुंडूं ऐं 3 पासा हुजनि। ठीकु आहे, उन्हनि खे छा चवंदा आहियूं? ट्राइंगल। हाणे इहो थी वियो सिंपल ट्राइंगल जी डेफिनेशन। उनखां पोइ हिन जूं 6 क़िस्म आहिनि। 3 जेके आहिनि उहे कुंडनि जे हिसाब सां हूंदा आहिनि, 3 क़िस्म कुंडनि जे हिसाब सां ऐं 3 क़िस्म पासनि जे हिसाब सां। यानी कि जॾहिं असां कुंडनि जे हिसाब सां ॾिसंदा आहियूं त उते असां पासनि जी ॻाल्हि न कंदा आहियूं। अच्छा, जॾहिं असां कुंडुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त पोइ असां सिर्फ़ु कुंडूं ॾिसंदा आहियूं, उन हिसाब सां उन जूं टाइप्स जेको आहे सो डिस्कस कंदा आहियूं। ऐं जॾहिं पासा ॾिसंदा आहियूं त पोइ उन महिल वरी कुंडनि खे असां डिस्कस न कंदा आहियूं, सिर्फ़ु पासनि जे हिसाब सां। ठीकु आहे, हाणे अॻ में मां तव्हांखे पासनि वारो सम्झायां। पहिरियों सिंधी में सम्झाए वञांव। पहिरियों नंबर हूंदो आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं त्रिपुर पासो त्रिकुंडो। त्रिपुर पासो त्रिकुंडो नाले मां ई ज़ाहिर आहे, त नाले मां ई सम्झी विया हूंदो। अहिड़ो त्रिकुंडो जंहिंजा 3 पासा बराबरि हुजनि, यानी इन जी लेंथ बराबरि हूंदी आहे। मिसाल था वठूं, हे 6 सेंटीमीटर आहे त हे पासो बि 6 सेंटीमीटर हूंदो ऐं हे 3 पासो बि 6 सेंटीमीटर हूंदो। हाणे तव्हां हिन में ॾिसी सघो था वाज़े तौर ते त त्रिपुर पासो त्रिकुंडो अहिड़े त्रिकुंडे खे चइबो आहे जंहिंजा 3 पासा। हाणे हिन में असां कुंडनि जी ॻाल्हि नथा कयूं त कुंडनि जी माप केतिरी हुजे, सिर्फ़ु पासनि जी असां लेंथ ॾिसंदा आहियूं। ठीकु आहे, हे 6 सेंटीमीटर आहे, हे 6 सेंटीमीटर ऐं हे बि 6 सेंटीमीटर। हे त मां हथ सां ठाहियो आहे, पर तव्हां जेकॾहिं त्रिकुंडो ठाहींदो त हिन जी फुट स्केल ते मैयर करे प्रॉपरली जेको आहे सो 3 पासा बराबरि बीहारींदो। अहिड़े त्रिकुंडे खे त्रिपुर पासो त्रिकुंडो। अच्छा, इंग्लिश में हिन खे चइबो आहे इक्विलेटरल ट्राइंगल। नाले मां ई ज़ाहिर आहे इक्विलेटरल ट्राइंगल। इक्वल जो मतिलबु हूंदो आहे बराबरि, इक्विलेटरल जो मतिलबु हूंदो आहे जंहिंजा 3 पासा बराबरि हुजनि। अहिड़े त्रिकुंडे खे पाण छा चवंदासीं? त्रिपुर पासो त्रिकुंडो। उनखां पोइ वरी हूंदो आहे बिपुर पासो त्रिकुंडो। ठीकु आहे, अहिड़ो त्रिकुंडो जंहिंजा 2 पासा, हाणे नाले मां ज़ाहिर आहे बिपुर पासो, यानी उनजा 2 पासा जेके आहिनि सो छा हूंदा? पाण में बराबरि हूंदा। 3 पासो जेको आहे सो हुन जे बराबरि न हूंदो। मिसाल था वठूं, हे जेको असांजो पासो आहे इहो 8 सेंटीमीटर आहे, हे पासो 5 सेंटीमीटर, त हे पासो बि घणो हूंदो? 5 सेंटीमीटर हूंदो। ॾिसो, हे 2 पासा पाण में छा आहिनि? बराबरि आहिनि। जीअं नाले में ज़ाहिर आहे त बिपुर पासो, यानी कि अहिड़ो त्रिकुंडो जंहिंजा 2 पासा पाण में बराबरि हुजनि। अच्छा, उनखां पोइ अचूं था 3 नंबर ते, जंहिंखे चइबो आहे अणपुर पासो त्रिकुंडो। अणपुर पासो त्रिकुंडो। हाणे पहिरियों जेको हुयो उहो हुयो असांजो त्रिपुर पासो त्रिकुंडो जंहिंजा 3 पासा बराबरि हुया। वरी पोइ हुयो बिपुर पासो त्रिकुंडो जंहिंजा 2 पासा बराबरि हुया। हाणे छा आहे? अणपुर पासो त्रिकुंडो जंहिंजो को बि पासो पाण में बराबरि न हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे मिसाल था वठूं, हे आहे 3 सेंटीमीटर, हे हूंदो 9 सेंटीमीटर, हे हूंदो 11 सेंटीमीटर। ठीकु आहे, 3 पासा जेके आहिनि उहे हिक ॿिए सां बराबरि न हूंदा।